बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं पंहिंजी तकरीर हिन शेर सां शुरू कंदमि। उस्ताद की अजमत को तराजू में मत तोल, उस्ताद की अजमत को तराजू में मत तोल। उस्ताद तो हर दौर में अनमोल रहा है, उस्ताद तो हर दौर में अनमोल रहा है। मुझा मान वारा साईं प्रिंसिपल साहब, उस्ताद साहिबा ऐं मुझा हम सफ़र साथियो, अस्सलामु अलैकुम। जीअं त मुंहिंजे तकरीर जो उन्वान आहे उस्ताद जी इज़त खे सलाम आहे। उस्ताद हिकु ॿरंदड़ ॾीए जे मिसाल आहे जेको पाण ॿरे ऐं ॿियनि ताईं रोशनी पहुचाए थो। उस्ताद असांखे इल्म जहिड़ी रोशनीअ सां रोशन करे थो। आख़िर में ही शेर चई मां पंहिंजी जॻह वठंदमि। उन्हनि जूं चमाटूं अञा यादि आहिनि, उन्हनि जूं चमाटूं अञा यादि आहिनि। अखियूं खोले क़ौम ही उस्ताद आहिनि, हिननि जे हक़नि जो हिसाब ई न आहे, हिननि जे हक़नि जो हिसाब ई न आहे। सॼी क़ौम सुरईअ जे इशाद आहिनि।